ॻाल्हि कंदासीं सिंध जो बेताज बादशाह फ़नकार जंहिंखे अवामी गुलूकार बि चयो वेंदो आहे जलाल चांडे जे ज़िंदगीअ जो हिकु बहितरीन वाक़े जे बारे में दोस्तों जलाल चांडियो सिंध जो उहो फ़नकार हुयो जेके झंग झर में माण्हू तमामु घणो शौक़ सां जलाल चांडे खे ॿुधंदा हुया ऐं जलाल चांडियो अहिड़ो जेको आहे सो गीत ॻाईंदो हुयो ऐं अहिड़ा दर्दनाक ॿोल ॿुधाईंदो हुयो माण्हुनि खे जो माण्हू बि तमामु घणा दीवाना थी वेंदा में इश्क वारनि जी दवा हुया जलाल चांडे जा ऐं जलाल चांडियो वाहिद सिंध दोस्तों जलाल चांडियो हिकु अवामी फ़नकार हुयो ऐं जलाल चांडियो सिंध जो बहितरीन ऐं बेताज बादशाह फ़नकार हुयो दोस्तों जलाल चांडियो जॾहिं हिन दुनिया फ़ानीअ खां लाॾाणो कयो त हज़ारनि जी तादाद में जलाल चांडे जे जनाज़े में माण्हू शरीक थिया ऐं उन खां अलावा जलाल चांडे जे पंहिंजे क़बर ते हिन वक़्तु बि सवनि जी तादाद में रोज़ माण्हू अची ऐं जलाल चांडे जे क़बर ते दुआऊं घुरनि था दोस्तों जलाल चांडियो वाहिद उहो फ़नकार हुयो सिंध जो जंहिं यकतारे चपड़ीअ खे तमामु घणो सिंध में उरूज ॾियारियो ऐं जलाल चांडियो जो हिकु नंढड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधाईंदासीं त जलाल चांडियो हिकिड़े ॾींहुं पंहिंजे ॻोठ मां तयारु थी पंहिंजे दोस्तनि सां गॾु मोरे शहर में आयो दोस्तों जलाल चांडियो जॾहिं मोरे शहर में आयो त जलाल चांडियो मोरे में हिकु सैलून ते ॾाढ़ी ऐं वार ठाराइण जे लाइ आयो त जलाल चांडे खे उते माण्हू जॾहिं आयो उते जलाल चांडियो गाॾीअ तां लथो त जलाल चांडे खे ओस पास जा माण्हू ॾिसी करे ऐं सभई फिरी आया ऐं जलाल चांडे सां मिलणु लॻा ऐं इते ई जलाल चांडे खे कमो बेश कलाकु ॾेढ लॻी वियो त माण्हू फिरी आया जलाल चांडे खे कचहरी पियो करे को हाल वाल को बोतल जी पुछा पियो करे को चांहि जी सलाह पियो करे त जलाल चांडे खे हजम चयो त बाबा हे माण्हू तोखे छॾींदा कोन त महिरबानी करे जल्दी अच त तुंहिंजी ॾाढी वार ठारायूं सिज बि लहियो पियो वञे ऐं माण्हू तुंहिंजा तमामु घणा परस्तार आहिनि त दोस्तों अहिड़े तरीक़े सां जलाल चांडियो उन टेम ते अची ॾाढी वार ज़ोर करे ठाराए टेम सां ई निकिरी वियो ऐं जलाल चांडियो पंहिंजो जिथे बि वेंदो हुयो त जलाल चांडे जा परस्तार मौजूदु हूंदा हुया दोस्तों हिकिड़े ॾींहुं पंहिंजे गाॾीअ ते जलाल चांडियो वञी रहियो हिकिड़े पासे त ॾिसे पियो त हिकिड़े रोड जो कमु पियो हले ऐं उते जलाल चांडे जो कलाम पियो हले ज़ोरो शोर आवाज़ फुल में त जलाल चांडे पंहिंजे गाॾी वारे खे चयो त बाबा हिते गाॾी रोक त पाण हली हिन मज़ूरनि सां मिली करे कुझु हाल वाल वठूं त जॾहिं जलाल चांडियो लही करे हेठि आयो त जलाल चांडे ॾिठो त भेण मुंहिंजो केस त हले पियो ऐं वॾे आवाज़ सां कलाम ॿुधनि पिया ऐं सभई मज़ूर जेको आहे सो कमु बि कनि पिया ऐं झुमरियूं बि पाइनि पिया जलाल चांडे जे कलाम ते दोस्तों अहिड़े तरीक़े सां पोइ जलाल चांडे उन्हनि सां अची मिलियो ऐं ख़ुशि बराबा कई ऐं उहे मुलाज़िम जेके कमु पिया कनि उहे बि तमामु घणो ख़ुशीअ में जेको आहे सो बहितरीनु ख़ुशि थी विया जलाल चांडियो दिलि जो हिकु सखी माण्हू हुयो ऐं जलाल चांडे खे वॾाई न हूंदी हुई दोस्तों अहिड़ा हज़ारे वाक़िया जलाल चांडे जा मौजूदु आहिनि ऐं अहिड़ा हज़ारे किसा बि मौजूदु आहिनि असां कोशिशि कंदा आहियूं तव्हांजे लाइ नए खां नओं किसो पंहिंजे चैनल ते खणी अचूं वीडियो केॾांहुं सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो चैनल खे सब्सक्राइब कयो सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा वॾी